अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज नई तारीख़ जोड़े छॾी। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 1,91,000 पॉइंटनि जी हद पार करे वियो। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1,850 पॉइंटनि जो इज़ाफ़ो। स्टेट बैंक मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान अॼु कंदी। तजिया निगारनि पारां ब्याज जी शरह में घटिताई जो इम्कान ज़ाहिर। आख़िरी मॉनेटरी पॉलिसी में ब्याज की बुनियादी शरह में अधु सैकड़ो लात थी हुई। म्यांमार के परडी वज़ीर के वफ़द समेत इज़ाफ़दार से मुलाक़ात। परडी वज़ारत जी ऑफिस पहुंचण ते परडी वज़ीर पारां मेहमान जी आजियां। इज़ाफ़दार चयो त पाकिस्तान म्यांमार से लाॻापन के वॾी अहमियत ॾिए थो। म्यांमार से मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापन के हथी वठण चाहिनि था। कौमी क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप खेडंदी या न, मुशावरत लाइ मोहसिन नक़वी ऐं शहबाज शरीफ में अॼु मुलाक़ात थींदी। परडी वज़ीर इसाक़ डार सां बि मुशावरत करण जो फ़ैसिलो। मोहसिन नक़वी चयो आहे त ICC जे ॿिटे मयार खे रद्द कयूं था। हुकूमत जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। गुल प्लाज़ा में सर्च ऑपरेशन मुकम्मल। इमारत के सील करण जो अमल शुरू। इंतजामिया गुल प्लाज़ा के प्लास्टिक की ॾियारी लगाए बंद करे छॾियो। DC ॾखण चवण आहे त इमारत मां हिन वक़्त ताईं 73 लाश मिलिया आहिनि, जिन मां 25 जी सुञाणप थी वई आहे। सर्चिंग ऑपरेशन मुकम्मल कयो वियो आहे। मलबो खणण जो कम जारी रहंदो। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ ऐं किथे हल्की बरसात। नोशकी में केतिरनि ई कलाकनि ताईं मुसलसल वसकारो। किलात, ज़ियारत ऐं ज़ोब में बर्फ़बारी। कोयटा ऐं मस्तोंग में हल्की बरसात। अंगारे ताईं बलूचिस्तान KPK आज़ाद कश्मीर में बर्फ़बारी ऐं बरसात जी अॻकथी। सखर ऐं दादू समेत सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु वसकारे जो इम्कान। जैकाबाद ऐं भरपासे में हल्की बरसात। बिजली मुअत्तल। अफ्रीका में तारीख़ जो ख़तरनाक बर्फानी तूफ़ान। मुख़्तलिफ़ हादसनि में 7 ॼणा हयाती विञाए वेठा। वॉशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास ऐं न्यू जर्सी समेत दर्जन रियासतूं तूफ़ान की लपेट में। 24 रियासतनि में एमरजेंसी ऐं रेड अलर्ट जारी। करोड़े माण्हू मुतासिर। मुल्क में 16,000 खां वधीक उॾाम मुअत्तल। 8 लख खां वधीक माण्हू बिजली खां महरूम। नवाबशाह वेझो खौफ़नाक हादसो। काज़ीअहमद वासी 3 ॼणा फोत। खेरशाह स्टापट तेज़ रफ़्तार ट्रक कार ऐं फटे रक्षा से टकराइजी वई। हादसे में कार सवार मंठार, हाजी खान ऐं सदाम जतोई मौके ते फोत। 4 ॼणा ज़ख़्मी। उमरकोट में नौजवान के कत्ल खिलाफ शहर में शटरबंद हड़ताल। वारसन पारां इस्माइल समेत जो लाश प्रेस क्लब बारो रखी धरणो। वारसन चवण आहे त नौजवान के रात देर से गलो कपे कत्ल कयो वियो आहे। कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। उस्ताद जाम अज़ीज़ जखरो कत्ल केस में 4 जवाबदारनि की ज़मानत रद्द। 2 गिरफ़्तार शिदातपुर पुलिस की हिरासत में पहुतल उस्ताद के केस में नामज़द जवाबदारनि की ज़मानत वारी दरख़्वास्तनि ते ॿुधणी। सांगड़ सेशन कोर्ट एडिशनल SHO तनवीर जट, ASI गुलशेर चांडियो, वॾे मुंशी मुख्तियार राजपूत ऐं ड्यूटी इंचार्ज अल्लाह बचायो पवण की ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण ते जवाबदार अदालत मां फ़रार। FIA पीछो करे गुलशेर चांडियो ऐं मुख्तियार राजपूत के गिरफ़्तार करे वरितो।